बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मां तव्हांजी मुलाक़ात हिकिड़े अहिड़े नंढे छोकिरे सां कराईंदुसि। हीउ लाड़काणे जो नंढो आहे जेको पायलट स्कूल में पढ़ाई कंदो आहे ऐं 9वीं क्लास जो स्टूडेंट आहे। ऐं हिन सां हिकिड़े पुलिस वारे जेको आहे सो माना पंहिंजे हवस जो निशानो बनाइण पई चाहियो ऐं हिन खे हरू भरू काफ़ी टाइम खां उहो तंग करे रहियो हुयो। कल्ह जॾहिं हीउ नंढो स्कूल वियो, स्कूल खां जीअं हिननि खे मोकल मिली त उन एएसआई हिन खे ज़बरदस्ती खंभे खणण जी कोशिशि कई ऐं जॾहिं त उहो एएसआई ज़हूर पंवर जेको कमर शहजाद कोट में जेको आहे सो माना ड्यूटी सरंजाम ॾींदो आहे ऐं उनजो तालुक़ु लाड़काणे शहर अहमदपुर सां आहे जेको हिननि जे मोहल्ले में रहंदो आहे। हिन नंढे खे ख़ौम खां काफ़ी टाइम खां तंग करे रहियो हुयो ऐं हिन खे जेको आहे सो दोस्ती रखण जे लाइ जेको आहे सो हिन खे परेशान करे रहियो हुयो। ऐं कल्ह जॾहिं उन एएसआई खे वझु मिलियो त उहो हिन जे स्कूल जे ॿाहिरां अचे बीह रहियो ऐं हिन खे पंहिंजनि साथियुनि सां मिली करे खंभण जी कोशिशि कई ऐं तशदुद जो निशानो बणायो। ऐं जॾहिं हिन नंढे रड़ियूं कयूं त ॿिया स्टूडेंट्स अची करे हिन खे उतां जेको आहे सो माना छॾियऊं, जेका हिकु तमामु ॾुखाईंदड़ ॻाल्हि चई सघिजे थी ऐं हिकिड़ो अफ़सोसनाक अमल। तफ़सील ॿुधायो त उन एएसआई तव्हांखे छो जेको आहे सो माना पंहिंजो तंग करण जी कोशिशि कई, छो तंग करे रहियो ऐं केतिरे टाइम खां तंग करे रहियो हुयो? जी हिनखे महीनो थी वियो आहे, इहे मूंखे टार्चर कंदो ईंदो हुयो। जॾहिं मां अॼु कल्ह स्कूल खां गेट खां ॿाहिरि टपियुसि त इहे मूंखे अगवा करण जी कोशिशि कई, जंहिंमां मूंखे दोस्तनि बचाइण जी कोशिशि कई। अच्छा, ऐं तव्हां आहे त एसएसपी बंगिच साहब हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे ऐं हुन एफआईआर बि दाख़िल कराई आहे पीएसआर अहमदपुर थाणे ते उन एएसआई जे ख़िलाफ़? जी जी इहो सही आहे। अच्छा, माना लाकअप आहे त जेको आहे सो तव्हांजो मुतालबो आहे उते जेको उन सां एएसआई सां माना सलूक कयो पियो वञे, जेके पुलिस अमलदार आहिनि त उहे उन सां फ्रेंडली जेको आहे सो माना सलूक करे रहिया आहिनि। इन में इहा हिकिड़ी जेको आहे ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे त तव्हांजो अल्टीमेटली मुतालबो कहिड़ो रहंदो? मुतालबो इहो आहे त उन्हनि खे डिसमिस कयो वञे, हिनखे कड़ी में कड़ी सज़ा मिले हुनखे, अॻियां इहा का हरकत ॿिए कंहिंसां न करे। मुंहिंजी ख़्वाहिश दोस्तों हिन में को बि शक न आहे त जेका पंहिंजो हिन भाऊ जी मुतालबो आहे त अहिड़नि पुलिस अमलदारनि खे जेके पुलिस वर्दीअ में लिकियल आहिनि ऐं जिन जा कम मुख़्तलिफ़ आहिनि, जेके इंसानियत खे इज़ाए रहिया आहिनि ऐं नौजवान जो मुस्तक़बिल तबाह करे रहिया आहिनि, जेसि ताईं अहिड़नि माण्हुनि खे निर्वार न कयो वेंदो ऐं अहिड़नि माण्हुनि खे सज़ा न ईंदी त मां सम्झां थो त जेको आहे सो हिन धरती ते अमन नथो थी सघे।